इते अवां बि अहम ख़बर शेयर कंदासीं। तंगवाणी खां मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो। 3 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शागिर्द फाइक मलिक पेट्रोल पंप जा पोहियत मोहम्मद राशिद ऐं मोहम्मद अब्बास बाज़ियाब कराया विया। कचे में हलंदड़ ऑपरेशन दौरान हथियारबंद मुग़विन खे छॾे फरार थी विया। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि जी डील ते मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। इलाइक़े में चोबोल अवां सां ख़बर शेयर कंदासीं। हिकु भेरो ॿीहर तंगवाणी खां मुबैना पुलिस मुक़ाबलो 3 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। शागिर्द फाइक मलिक पेट्रोल पंप जा पोहियत मोहम्मद राशिद ऐं मोहम्मद अब्बास बाज़ियाब कराया विया आहिनि। कचे में हलंदड़ ऑपरेशन दौरान हथियारबंद मुग़विन खे छॾे फरार थी विया। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। तंगवाणी खां मुबैना पुलिस मुक़ाबलो 3 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। शागिर्द फाइक मलिक पेट्रोल पंप जा पोहियत मोहम्मद राशिद ऐं मोहम्मद अब्बास बाज़ियाब कराया विया आहिनि। कचे में हलंदड़ ऑपरेशन दौरान हथियारबंद मुग़विन खे छॾे फरार थी विया। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं साबिर अली भैलकाणी खां। जी साबिर, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, तंगवाणी जा जेके 3 मुग़वी आहिनि उहे आज़ाद थी घर पहुची विया। पुलिस पारां दावा कई वई आहे त कचे में हलंदड़ ऑपरेशन दौरान जेको आहे मैट्रिक जो जेको शागिर्द हो फाइक मलिक, मज़दूर मोहम्मद राशिद ऐं मज़दूर मोहम्मद अब्बास जेके पंजाबी हुया उहे तंगवाणी मां जेके हिन ते कुझु ॾींहं अॻु में अगवा थी विया। पुलिस दावा कई आहे त उनखे कचे में हलंदड़ मुक़ाबले बाद जेको आहे सो बाज़ाब कयो वियो आहे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त कचे में जेका ऑपरेशन आहे उहा जारी आहे। जदीद हथियारनि सां जेके आहिनि से रेंजर्स ऐं पुलिस जा अटाला जेके दाड़ियल आहिनि उन्हनि जे ठिकाणनि खे तबाह करे रहिया आहिनि। ऐं पुलिस इहा बि दावा कई आहे त जल्द अमन अमान बरक़रार कई वेंदी, जॾहिं त इलाइक़े में चौबोल आहे त जेके मग़वी आहिनि उहे डील तहत जेके आज़ादु कया विया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी।